नाज़रीन, सिंध चांडिया वेलफेयर एसोसिएशन के चेयरमैन अकबर सारंग चांडियो चयो आहे त सिंध जी वहदानियत ते वार कॾहिं बि बर्दाश्त न कबो। वफ़ाक़ी वज़ीर फ़ारूक नसीम जे तासुबाणे रवैये जी मज़म्मत करियूं था। सिंध ख़िलाफ़ साज़िशनि जो मुड़िस थी मुक़ाबलो कंदासीं। मेहड़ में सचवा के चेयरमैन अकबर सारंग चांडियो, सेक्रेटरी अब्दुल मालिक चांडियो, मौलाना कासिम चांडियो, एजाज चांडियो, एडवोकेट अता हुसैन चांडियो, तालिब चांडियो, कादिर चांडियो, अब्दुल गफूर चांडियो, साजन चांडियो, रईस अख्तियार चांडियो ऐं इमामुद्दीन चांडियो मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त सिंध हिन वक़्तु इंतिहाई ॾुखी सूरत-हाल मां पई गुज़रे। हुन जो त पनाहगीरनि ऐं लिसानी ग्रुहनि जा नाम नहाद माण्हू सिंध ख़िलाफ़ साज़िशूं पिया कनि, पर हू नाकाम वेंदा। सचवा चेयरमैन अकबर सारंग चांडियो चयो त सिंध जा माण्हू मुहिब वतन पाकिस्तानी आहिनि, जिन सदाईं पाकिस्तान जी सलामती लाइ क़ुर्बानियूं ॾिनियूं आहिनि। असांजो पाकिस्तान जिस्म ऐं सिंध रूह आहे, जेके हिक ॿिए खां जुदा नथा थी सघनि। हुन चयो त सिंध ख़िलाफ़ साज़िशूं बर्दाश्त न कंदासीं। इक़्तिदारी सियासत कंदड़ सियासी अॻवाननि जी जज़्बाती बयाननि ते यकीन नथा रखूं। हू यू-टर्न वठंदे देर नाहिन कंदा। सचवा जे सुप्रीम काउंसिल जो इजलास 14 नवंबर ते हैदराबाद में घुरायो वियो आहे, जंहिं में अहम फ़ैसिला कया वेंदा।